अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफि वल जूअ वनक़्सिम मिनल अम्वालि वल अन्फुसि वस्समरात वबश्शिरिस साबिरीन। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। मुझे मदीने वाले मीर जा परवानो सोहने मुर्शिद इमाम आली मकाम इमाम हुसैन रज़ियल्लाहु तआला अन्हु जा आशिको अल्लाह जे कामिल वलियन जा गुलामो खुसूसन मुझे पीर मिठा जे नजर जे नवाज़िल मुझे सजन सही जा गुलाम तमाम तमाम औलिया अल्लाह सा निस्बत रखने वाला आयल आशिको अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। मु सलाम मोरायो तवा सभिनी जवाब दिनो
सभिनी ॾिनो न जवाब दोस्तों, कहीं होरिया कहीं ॾाढिया, पर ॾिनो ज़रूर। छो ॾिनव? जो तव्हांखे ख़बर आ त सलाम वराइण जेकॾहिं सुन्नत आ त जवाब ॾियण वरी वाजिब हलिया छो न। यानी सलाम वराइण वारे खे 10 नेकियूं त जवाब ॾियण वारे खे 90 नेकियूं। फकीरानी कचहरी ने अज कोठी खोखर में ये कचहरी इंशाअल्लाह ताला अल्लाह कंदो त ये घणे वक्त ताईं याद रहंदी। रूहानी फकीरानी कचहरी दोस्तों, सलाम मु गुनाहगार ही वरायो, इते तवा केतरा नेकोकार वेठा आयो। अल्लाह जे कामिलन सा निस्बत रखण वारा, खुदा जा जाकिर बाना, अल्लाह जा शाकिर बाना, साबिर बाना, कुरान करीम जा हाफिज हिते आहिनि, उलमाए हक मौजूद आहिनि, अल्लाह वारन जा खलीफा मौजूद आहिनि, मुझे सजन साईं जा खलीफा मौजूद आहिनि। लेकिन हिकड़े गुनाहगार जॾहिं सलाम वरायो त तव्हां इहो कोन ॾिठो त सलाम वराइण वारो केर आहे, मगर तव्हां सिर्फ़ इहो ॾिठो त इन जेके जुमला चया आहिनि उहा सुन्नत कंहिंजी। यो हक़ान मुझा दोस्तों, उन सादी बोलड़ी के समझण जी कोशिश कयो त जेकॾहिं कहिड़ो माण्हू बि सलाम वराईंदो आहे, अॻियां वञण वारो कहिड़े मक़ाम ते बि हूंदो आहे, पर जवाब ज़रूर ॾींदो, जवाब जरूर ॾींदो आहे। वज़ीर आज़म वञे, हिकिड़ो चपड़ासी चएसि अस्सलाम वालेकुम, वज़ीर आज़म जवाब ॾींदो या न ॾींदो? ॾींदो न, उहो भुलिजी वेंदो त हे चपड़ासी आहे, मां वज़ीर आज़म हां, मगर उन जे दिमाग़ ते फौरन इहा ॻाल्हि ईंदी त हू केर आहे, मां केर हां। मामिलो इहो नाहे, मामिलो इहो आहे त हुन जेको चयो आहे उहो लफ़्ज़ किथां खां आयो। प्यारा इं न त पोइ मां तव्हां खां थो पुछां, हिकिड़े मिंट लाइ सोचो, जेकॾहिं चपड़ासी वज़ीर आज़म खे सलाम वराए त हू ज़रूर जवाब ॾींदो आहे। ज़रूरी नाहे त वज़ीर आज़म वफ़ादार हुजे, ज़रूरी नाहे त वज़ीर आज़म भले किरदार वारो हुजे, कहिड़ो बि हुजे, पर कलमे वारो हुजे वालेकुम सलाम ज़रूर चवंदो। पोइ मूंखे चवण ॾियो न ही जुमिलो त जेकॾहिं जहिड़ो माण्हू बि सलाम वराए त वॾे खां वॾो माण्हू बि जवाब ॾींदो आहे। पोइ जॾहिं कोठी खोखर में वेही करे मुंहिंजे आका जो ग़ुलाम चवे अस्सलातो वस्सलामु अलैक या रसूल अल्लाह, अस्सलातो वस्सलामु अलैक या हबीब अल्लाह, मुंहिंजो मुस्तफ़ा जवाब ॾींदो या कोन ॾींदो? सोची पोइ जवाब ॾियो, जवाब ॾियो त महबूब जवाब ॾींदो या न? खबर तो जवाब कीअं ॾींदो इहो ॿुधायांव। वमा मिन अहदिन यसल्लिमु अलैया इल्ला वरद्दल्लाहु अलैया रूही हत्ता अरुद्द अलैहि सलाम। ओ मुझे मदीने वारे मीर जा गुलाम, दिल पांजी थथी कयो, सुकून हासिल कयो, मुझे मदीने जे शहंशाह फरमायो जॾहिं को हिकड़ो भी मां मुस्तफा ते जॾहिं सलाम मोकिलींदो आ, वमा मिन अहदिन यसल्लिमु अलैया, जॾहिं भी मां मुस्तफा ते को हिकड़ो शख्स भी सलाम मोकिलींदो आ, गौर कर त मुझो आका छा तो फरमाए, इल्ला वरद्दल्लाहु अलैया रूही, मुझो करीम रब, मुझो करीम रब मां मुस्तफा करीम खे उन पांजे आशिक जे तरफ मुतवज्जह करण फरमाइंदो आ। यानी मुझो करीम रब त ॼाणदो आ त
तो गुलाम सलाम पियो करे पर मुझे आका फरमायो मुझो करीम रब फरमाइंदो आ ओ मुझा महबूब अजर माथो ॾियांस सवाब माथो ॾियांस किरामन कातिबीन के हुक्म थो कया अणखुट नेकियूं लिखण जो हुक्म माथो ॾियांस पर सलाम तोते कयो थई पिरी जवाब जी इनायत तू करीस हत्ता अरुद अलैहि सलाम मुझे मदीने जे मीर फरमायो ए तेरे ताई जो मां मुस्तफा पांजे सलाम पढ़ण वारे के सलाम जो जवाब भी दीदो हां इन गाल में शक जी गुंजाइश ना है लेकिन थोड़ो जेको फर्क आ वो कहड़ो आ सलाम मिलंदो आ हर हिक के मिलंदो आ पर बुधंदो हर हिक को सलाम मिलंदो हर हिक खे मगर बुधंदो हर हिक कोने छाजे करे कोन बुधंदो आ बुधंदो ओहो आ जेको मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी ठठे खां निकरे सलाम करे यार जवाब दीदो आ को सलाम पढ़ंदो अञा रस्ते में हुंदो आ हुक्म थींदो आ रोकीस त न अचे जे ईंदो तमाम मुस्तफा के उथी करे उन जे सलाम जो जवाब ॾियणो पवंदो सलाम जो जवाब मुझो आका इनायत फरमाइंदो आ पर मुझो करीम रब जे जो ही जे लतीफ सरकार फरमायो इहे कन्न विकणी इहे कन्न विकणी या कन्न गिन्हेज तिहां पोसणे जो गालियां पिरियां सदे पार जा बस मुझा सोना फर्क इहो ज़रो थई जेको ही ज़ाहिरी लिबास आ इनके थोड़ो हीअं कर त हो कम शुरू फर्क इहो थई ऐं जन भी इन ज़ाहिरी लिबास के थोड़ो हीअं कयो उहे वेठा फर्श ते हूंदा दिल उन्हनि जी अर्श ते वेठा मखलूक सा हूंदा दिल उन्हनि जी खालिक जे दरबार में हूंदी आ मां अर्ज पे कयो त दुरूद पढ़ण सां सवाब मिलंदो छा ॻाल्हि आहे दुरूद पढ़ण सां सवाब मिलंदो आ ऐं सलाम पढ़ण सां जवाब मिलंदो आ दुरूद पढ़ण सां सवाब मिलंदो आ सलाम पढ़ण सां जवाब मिलंदो आ जवाब छो न मिले जवाब छो न मिले रब जो पंहिंजे क़ुरान में चई छॾियो आ अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम मुझे करीम रब पंहिंजे सोहणे कुरान करीम में जो चई छॾियो आ त मुझो ओहो महबूब ॾिनो थमाव ओहो सुहिणो ॾिनो थमाव जो तव्हां खे थोड़ी तकलीफ़ भी थींदी आ उहा मुझे महबूब ते ॾाढी गरी गुज़रंदी गुलाम के तकलीफ अचे महबूब बर्दाश्त करे न सके पर जे कदे को गुलाम लुढ़क लाड़े मदीने तैयब दे मुहड़ करे चवे अस्सलात वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह कसरत सां दुरूद पढ़ंदा कयो दुरूद महबूब ते पढ़बो सवाब खुदा दीदो
खबर तो अचो जो सा दुआ दुरूद में दुआ घुरदा हूं अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। ओ मुझे अल्लाह से मुझे महबूब ते रहमतों मुझे महबूब जे आल ते रहमतों अल्लाह का घुरदा हूं और मुझे मदीने जे मीर फरमायो घुरदा त मां मुस्तफा जे लाहो पर मुझो रब एडो खुश थी दुआ जो मन सल्ला अलैहि मर्रतन फतह अल्लाह लहू बाबम मिनल आफियत। ता दुरूद पढ़दा वेंदा हो रब छोटकारे जा दर खोली दो दुआ। दुरूद पढ़ूं सवाब मिले पर जने यार ते सलाम पढ़ूं गला गला सलाम पढ़ूं त जवाब मिले। ओ आशिको ओ मुझे मदीने वाले मीर जा परवानो जिब्राइल अमीन मुझो मौजू शहादत ऐं अज दिल खोले बुधाई इंशाअल्लाह ताला दिसा तो पियो हेतरी मोहब्बत वारा फकीर के किथा का आया हन भले थकल हां पर मां पंहिंजे महबूब जा आशिक सी करे मुझा थक सब रही विया हन इंशाअल्लाह ताला। मुझा दोस्तो त मां अर्ज कर पे चाहयो केड़ो अर्ज पे कयो गाल भूलजी न वने जायद केड़ी गाल पे कयो मिनटन में सब कुछ भुलाए वेही रहंदो त पो कमो किथों हलंदो मुतवज्जिह थियो ऐं ख्याल सा वेहो। मां अर्ज पे कयो मुझा दोस्त अजीज महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मुतालिक त मुझे आका ते इश्क सा ऐं मोहब्बत सा जने भी दुरूद पढ़ो त मुझा दोस्त रस्म पूरी न कयो रस्मन न पढ़ो तसव्वुर करे मुंह मदीने दे करे कंधड़ो हेठ करे ऐं पो उन अंदरों जुबान भले खामोशी हुजे अंदरों जे कोन तो जो वजूद आ उन सा आवाज करे पढ़ दिस त मुझो महबूब केडी मेहरबानी थी। मौजू छाए मौजू आहे शहादत इमाम हुसैन ऐं इंशाअल्लाह ताला कोशिश कंदुस त उहो बुधाया व जेको में ता न बुधो ता चंदो तू वरी किथों पढ़ी आयो पढ़ी मां बायो पढ़ी मां बायो हां पर जे पूछो त किथों पढ़ी आया हो त सिर्फ मां एकड़ो अल्लामा इकबाल जो शेर अर्ज कंदुस अफलाक से लाई जाती है सीनों में छुपाई जाती है अरे इश्क व मोहब्बत की मैं हाथों से नहीं सजन साईं के नजरों से पिलाई पांजे महबूब मुर्शिद जे निगाह जो पढ़ियल हां इन करे नाज सा चवा तो इंशाअल्लाह ताला जरूर बुधाईंदुम लेकिन मुझा दोस्तो अल्लाह जे कुरान करीम ते थोड़ो तवज्जो कयो। मुझे अल्लाह पांजे कलाम मुकद्दस में फरमायो आ ओ मुझा बानड़ो मां अल्लाह आजमाइंदो मां अल्लाह आजमाइंदो हां जेको जे थो वठण जो भी उन के हक लेकिन पंजन शहन सा मुझो करीम रब आजमाइंदो घणन शहन सा वरी वरी गाला इन पंजन में डाडो मजो इन पंजन में डाडो मजो पर इन पंजन जे वेजो थी विस त खबर पवई पंजन शहन सा मुझो अल्लाह आजमाइंदो बानन के कंहिंखे हिकड़ी शय में आजमाए वरी 2-3 साल उन के सुकून ॾेई छॾे सॼी ज़िंदगीअ में इन्हनि 5 मरहलनि मां अगर खुदा कंहिंखे गुज़ारे त गुज़ारींदो आहे कंहिंखे 5 साल सुकून ॾेई वरी थोड़ी तकलीफ़ ॾेई छॾे सा त सब्र शुक्र करे थो या न वरी कंहिंखे 2-3 साल सुकून ॾेई करे वरी थोड़ी चटकड़ी ॾेई छॾे ॾिसां शुक्र करे थो या न तो ऐं असां खे पूरी ज़िंदगीअ में इन मरहलनि मां कॾहिं कॾहिं गुज़रणो पवंदो आहे लेकिन कायनात जी हिकड़ी ज़ात आ हिकड़ी हस्ती आ जेके इन्हनि 5 ॻाल्हियुनि मां पूरी ज़िंदगीअ में न पर कुछ ॾींहनि में मुझे रब आज़मायो ऐं उन कामयाब थी ॾेखारियो मुझे अल्लाह आज़मायो ऐं उन कामयाब थी ॾेखारियो ओ केरा जो मुझो सुनो हुसैन ओ केरा गाला गाला मुझो सुनो दिल ठारे कोन छी किसो कर बलवारन जो तबुदी अज अखड़न आप वहायो
केदा सूर ऐसा त्यों सिरत सही जन्नतीन नाने जो बचायो किसो कर बलवा रन जो तबुधी अज अखड़न आप वहायो केदा सूर ऐसा त्यों सिरत सही जन्नतीन नाने जो बचायो हुई अल्लाह दुल्ला मदीने बारे जा कंदा कुल्हेड़न तेज सवारी हो हुई अल्लाह दुल्ला मदीने बारे जा कंदा कुल्हेड़न तेज सवारी हो अज शहर मदीनो छदे बचड़ अल्लाह अल्लाह मदीनो की छद बोवा मदीने वजण वारन खां पुछ जेके मदीने वया हन जेके न वया हन मुंहिंजो रब जल्द उन्हनि खे मदीने जो दीदार नसीब करे याद रखी छड़ियो मुझा दोस्तो ॿ निगाहूं ॾाढियूं मुश्किल होंदियूं हन घणियूं निगाहूं ॿ निगाहूं ॾाढियूं मुश्किल होंदियूं हन हिकड़ी पहिरीं निगाह बि आखिरी निगाह पहिरीं निगाह बि ॾाढी अजीब ऐं मुश्किल होंदी आहे आखिरी निगाह बि अजीब ऐं मुश्किल होंदी आहे तव्हां सोचींदो ॿ निगाहूं हिकड़ी पहिरीं बि आखिरी कहिड़ी आहे हा मुंहिंजा यार पहिरीं निगाह जॾहिं काबतुल्लाह ते पवंदी आहे त दिल जी दुनिया ई बदिलजी वेंदी आहे पहिरी निगाह जॾहिं सुहिणे काबतुल्लाह ते पवंदी आहे ईमान वारो घर खां निकिरंदो आहे उतां ई तयार थी निकिरंदो आहे अखियुनि खे तयार कंदो आहे हरम जे वेझो ईंदो आहे अखियुनि खे तयार कंदो आहे जीअं कंहिं बि बाब दरवाज़े खां अंदर ईंदो आहे अखियुनि खे तयार कंदो आहे जेके कुझु साल अॻु में विया हो उन्हनि जे लाइ ख़ुशख़बरी ॿुधायां छो त ताज़ो यार पंहिंजे दर जो दीदार करायो कुछ साल अॻु में हरम में दाख़िल थियण खां पोइ बि ॿोली था हसी त काबो किथे आहे लेकिन हिन वक़्तु जेको निज़ाम कयो वियो आहे जहिड़े बि दरवाज़े खां अञा दरवाज़े खां पेर रखंदे त सिधो काबतुल्लाह ते नज़र पइजी वेंदी पंहिंजे निगाह के मजबूत करे वेंदो आहे बानो त जीअं काबे ते नज़र पवे ही भी सवाल कंदुसि ही सवाल भी कंदुसि ज़ोर ॾेई बीहंदो आहे ही सवाल भी कंदुसि ही सवाल भी कंदुसि अखि कोन छिबींदो आहे छाजे करे कोन छिबींदो आहे आशिकनि खां ॿुधो अथई सादिकनि खां ॿुधो अथई त काबे ते निगाह पवंदी आहे जीअं निगाह पवंदी आहे उन पहिरीं निगाह में जेकी फ़क़ीर घुरंदो आहे मुंहिंजो करीम अता कंदो यो सच्चा न यो सच्चा ओ मुझा दोस्त अजीज या पहिरी निगाह ॾाढी दुखी हूंदी आहे इते ही तो के मां बिहारिया तू असां हितों लखे रुपया खर्च करे काबतुल्लाह जे हिकड़े दीदार जे ला दीवाना होंदा हो मुश्ताक होंदा हो लेकिन एड़े जवान जे भी गाल कया जो तक काबो आ पर काबे जो भी हिकड़ो काबो आ काबो तक काबो आ पर काबे जो भी हिकड़ो काबो आ अहले दिल वेठा हो दिल खोले छो न चवा कद खोले दिल जा कद खोले बुध जा वो मुझो सुनी अमर जे जो नालो फातिमा बिन्त असदा ओहा आई त तवाफ करना
पर यार जो कुछ इरादो बियो यार जो कुछ प्रोग्राम बियो चवे थी तवाफ कया चवे तो तवाफ के अध में छड़े अंदर हलिया हेडे होडे निहारी दिया काबो जाए दींदो राज कहिड़ो फातिमा बिंत असद इंदिया और सा बुध जा सुन्नी मुझो सुनो अली जन्म वठंदो दुनिया ते इंदो अमड़ जे हंज में इंदो अमड़ जे वजूद का बाहर इंदो मगर मावा अमड़ निहारी दिया चोड़ीअ जे चंद्र जेड़ो सुणो लबड़ा डाढा सुणा हन नकड़ो डाढो सुणो गल डाढा सुणा हन पैर डाढा भला हन हथ डाढा भला हन पर निहारी दिया त बचड़ो अखियूं इए बंद कयो पयो यकीन थी वियुसि त मुझे बचड़े के नूर कोने को रोवण लगंदी ओ काबे वारा ओ काबे जा मालिक हेडो सुणो बचड़ो दिनई इनके नूर ॾींहां त तुझे कुदरत में कहिड़ी कमी अचे वञे हा छो त मां हुंदी पर उनखे त या ख़बर ई काने का त अखिन जे बूटण में भी राज़ा त पटण में भी राज़ा जीअं बचड़ो खणी बाहर निकरंदी सोने अली जो बाबो दिसंदो सुभान अल्लाह हेडो सुनो बचड़ो अल्लाह दिनो बचड़ो त अल्लाह दिनो पर बावरी रोंदिया बचड़ो त सुनो पर नूर नाहे पी चवंदो ठीक आ खैर जड़ी गाला हेडो सुनो बचड़ो नूर नाहे त अल्लाह जो हेडियो नेमतूं हन चाचा चे दिसन था बचड़ो त है पर नूर कोने सभई उन जो सुनो चेहरो दिसी करे चवन था बचड़ो त डाढो सुनो पर नूर नाहे खैर वडी गाल नाहे हिकड़ो ॾींहुं गुज़री वियो दुनिया ॾिठो त बचड़ो त सुहिणो खाई पी रहियो पी रहियो अखियूं कोन थो खोले ॿियो ॾींहुं गुज़री वियो खाई पी रहियो पी रहियो अखियूं कोन थो खोले कंहिंजे लाइ नथो खोले हुनखे ॼाओ त काबे में पर अखियूं काबे जे काबे खे ॾिसी खोलणियूं हुयूं अज़ीज़ान मन एते में मुझो इमामुल अंबिया इंदो केरी दुआ गाला निस्बत निहार महबूब मदीने वाले मीर जी अली जी महबूब सा खातूने जन्नत जी अली सा खातूने जन्नत जी महबूब सा हसन हुसैन जी महबूब सा निस्बत निहार मुझा दोस्त अजीज मुझो मदीने जो साईं इंदो पर अञा ऐलान नबूवत जो थियल ऐलान नबूवत जो थियल कोने को मुझो सुनो मदीने जो शहंशाह इंदो मुझो मदीने जो साईं इंदो चाची जीव बच्चा मुबारक थई अल्लाह बचड़ो दिनो थई अम्मड़ा अखिन में लुड़क लड़ी आया मां चौंदिया हा बच्चा करीम रब बचड़ो त दिनो पर ऐब हिकड़ो जो न बचड़े के नूर नाहे मुझो मदीने जो मीर बुरकंदो ओ चाची यो बचड़ो जरा मुझे हथड़न में तदे मुझे सुने महबूब मदीने जे मीर जी महबूब मदीने जे घोट सुने अली मुर्तजा के चाची को बचड़ो वरतो अञा खणी जो हीअं कयो त अली अखियूं भी खोलियूं ऐं लबड़ा भी मुरकण वारा शुरू कया मुझे मदीने जे मीर फरमायो चाची जी बच्चा हे त सुणो चोड़ीअ जो चंद्र त नूर ई नूर मां जो ॾिठो हिकड़ी निगाह मुझे मदीने जे वारे मीर जे चेहरे दे पई करे तभी निगाह बचड़े जे अखिन दे करण लगी कदे भी कोन सोचो थई हजरत अबू बकर सिद्दीक रदी अल्लाह ताला अन्हु हजरत उमर फारूक रदी अल्लाह ताला अन्हु हजरत उस्मान ज़ुन्नूरैन रदी अल्लाह ताला अन्हु कदे सोचो थई त हजरत अली करमुल्लाह वजहुल करीम कदे कोन सोचो थे अज सजन साईं जे दर जो अदना गुलाम तो तोखे बुधाए त इयो राज केड़ो करमुल्लाह मुझे करीम रब उनते करम फरमायो वजहहु उन जे चेहरे ते करम फरमायो केड़ो करम फरमायो जो उन अली जी विलादत त काबे में कई पर अली के अमर जे पेट में अल्लाह जे जात इत्तला दई छडियो ही काबो ना मुशरिकन जे कब्जे में
हिन काबे में बुत मौजूद हन अञा ही काबो पाक कोन थियो वा ओ सुना अली अखड़ियूं न खोल जा छो त तो जो अखड़ियूं खुलन त बुतन खे न ॾिसन मां खुदा जे महबूब जो दीदार सुना अली तुझो अखड़ियूं खुलन त बुतन खे न ॾिसन छो त सुनो अली ओहो जेको पुतन खे वठी छिलाईंदो अज भी तोखे सजण साईं जो गुलाम न सुॾई थो छॾे जेकॾहिं तुंहिंजे दिल जे अंदर तकब्बुर जो बुत मौजूद आ शैतानियत जो बुत मौजूद आ वॾाई जो बुत मौजूद आ मक मकर मदीने वारे मीर जो इश्क भी दिल में रख ऐं दिल सां अली अली कर त तुंहिंजा बुत इहे पाण ई हलिया वेंदा अली अली उन सुहणे अली छो कोन खड़ियो खोलियो जाओ त काबे में तू असा काबे जे दीदार ला तू असा काबे जे दीदार ला लख रुपया खर्च करे हलो अली के त मुफ्त में रब काबे जे अंदर काबे जे गला गला काबे जे जाहिद हुसैन डुके त हतीम में बनफल पढ़ा जाए न मिले त पेरन में पढ़ा पेरन में न मिले त बसुगी मुट्ठी हेठ रखा मन काबे जे अंदर जो सवाब मिले पर सुनो अली त काबे जे अंदर मगर जे बोल हल भेणा अखी कान थी बुडे वाह अली वाह अली तुझो मकाम वाह सोना अली तुझो शान मुझे करीम रब वहा इल्मी ताकत अता फरमाए मुझो अली जेडी मल घर जा सब बाती चवण लगा ना पीना अली जो आवाज अची रहो ना पीन चवण वारो जदे वक्त इंदो पो खबर पवंदव त अली छा है जदे अली जे सुञाणण वारो बुधाइंदो त अना मदीनतुल इल्म व अली पाप नंबर दुनिया जे अंदर मुझे महबूब ने ऐलान नबूवत कोन कयो चाचन के भी खबर ना है दादे के भी खबर ना है दोस्तन के भी खबर ना है मुझे महबूब ऐलान ना कोन कयो कहीं के भी खबर ना है अगर कायनात जे अंदर ओ मुझा दोस्त अजीज अमड़ जे पेट मा यमण सणा करके के खबर आहे त उन जो नालो अलीउल मुर्तजा आहे अमड़ जे पेट मा निकरण सा अगर खबर आहे ही सुनो इमामुल अंबिया सरदारुल अंबिया है खबर वारो रखण वारो अगर को आहे त हेरा चो अलीउल गाला ये न गालाई दे न छनी दो मैं शुक्र अदा कर यार अली दे लाला दा शुक्र अदा कर यार अली दे लाला दा बन जा खिदमतगार अली दे लाला दा बन जा खिदमतगार अली दे लाला दा अल्लाहू 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 अल्लाह अल्लाहू अल्लाहू अल्लाह अल्लाहू अल्लाह जन्नत तेनु छो तो घणो शौक हुंदो न जन्नत 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 आशिकन खे बुधो जन्नत तेनु मिलवे सी ए रब दी सू 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 दिल में रख ले प्यार अली दे लाला दक
चो दिल में रख ले, दिल में रख ले, दिल में रख ले प्यार अली दे लाला दा, बन जा खिदमतगार अली दे। ये वजायो जी ना, इको साउंड आरो पे तो कम थे वजाए खुदा जो रहमत हो जन से जिथे किदन हेड़ो एक वारो हो जे पोदी हमें ट्रे प्रोग्राम अब को न थकाइंदा। जो दिल में रख ले प्यार अली दे, न गाल्हाई न गाल्हाई, बन जा खिदमतगार अली दे। हर घर दे दरवाजे शाम नो बंद होंदे, हर घर दे दरवाजे शाम नो बंद होंदे। वडो ताकीद कोना पुटरा खड़ा नहीं थई। हां बाबा वरी वरी सजा। हर घर दे दरवाजे शाम नो बंद होंदे, हर घर दे दरवाजे शाम नो बंद होंदे। सदा खुला है सदा खुला, चो सदा खुला दरबार अली दे लाला दा, सदा खुला है सदा खुला दरबार अली दे लाला दा, बन जा खिदमतगार अली दे। अखियां नू में सदा बावुजू रखदा अखियां नू में बावुजू सदा रखदा। आशिकन जो इश्क बुधो जदों सदा अखिन के वुजू कराए रखंदो हां। अखियां नू में सदा वुजू बा रखदा, अखियां नू में सदा बा वुजू रखदा, क्योंकि करना है दीदार अली दे लाला दा, करना है जो करना है जो करना है जो करना है दीदार अली दे लाला दा, बन जा खिदमतगार अली दे। खबर पवे तो सजन साईं जा गुलाम आले रसूल सा प्यार करना है दीदार अली दे लाला दा, बन जा खिदमतगार अली दे। आहे त काबे जे अंदर अखिड़ियों नथो खोले, छो नथो खोले, चो त मां कुरान पढ़ा। इन अल्लाह अला कुल्ल शैइन क़दीर। जेको कादिर मुतल्लिका जंहिंजे हथ में सब कुछ अली केर थींदो आ। अखियूं न खोलण वारो पर ख़ालिक़ काइनात नथो खोलण दे छाजे ला, वो पंहिंजे राज़ खे ॾेखारे रहियो आ। को त हिकिड़ो हुजे जेको ॼमण सां काबे ॾे बि न निहारे, काबे जे काबे जो दीदार। को हिकिड़ो त हुजे, को हिकिड़ो त हुजे जीअं पंहिंजे ज़ात ला कयईं। नबी चवे मौला दीदार करा, रब चए लन तरानी तू न ॾिसी सघंदे, याने को हिकिड़ो आहे जेको जॾहिं ईंदो मा ज़ाग़ल बसर व मा तग़ा। रब चवंदो सुम्म दना फ़तदल्ला फ़कान क़ाब क़ौसैन औ अदना। पंहिंजे दीदार ला भी फ़ैसिलो कई। को हिकिड़ो त हुजे, को हिकिड़ो त हुजे जेको मां करीम जे जलवन जा दीदार करे। वरी पंहिंजे महबूब ला भी फ़ैसिलो कई। को हिकिड़ो त हुजे जेको पैदा भी काबे जे अंदर थे, दुनिया
दुनिया काबे जेला सिके अंबिया काबे जो तवाफ कन ओ पैदा भी अंदर थे पर अखियों न खोले छो अखियों तने खोली दुस जदे काबे जो भी काबो मुझे सामोई तो जे करे तो के दिल में ख्याल अचे त काबे जो काबो किया के सजण साईं जो गुलाम न तो चवे शाट में बुधाइंदो हला जेडी मल बिलाल के मुझे आका फरमायो बिलाल जी मुजा सकीन काबे जे छित ते चढ़ी वने बिलाल चढ़ी वियो बिलाल अल्लाह अकबर जी सदा दे आजान दे बिलाल अल्लाह अकबर जी अजान दे बिलाल अल्लाह अकबर चवण ला तैयार आ मगर केडी मल हे दे थो निहारे 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 केडी मल हेठ केडी मल मथे बिलाल जी मुझे आका अजान छो न थी सोना बस समझ में न थो अचे छा न थो अचे ओ मुझा आका बदर में अजान दिया मोहड़ काबे दे कया खैबर में अजान दिया मोहड़ काबे दे कया उहद में अजान दिया मोहड़ काबे दे कया जिथे भी अजान दिया मोहड़ काबे दे कया हने काबे जे छित ते बीठो हा अजान तदिया मोहड़ कादे कया मुझे आका मुर्गी फरमाए हे दे ओ दे चोथो निहारी काबे दे निहारी मुझे मदीने जे शहंशाह फरमायो बिलाल जदे हेठू दोहई इन काबे दे सदो हई पर जदे इन काबे जे भी मथऊ दोहई त काबे जो दीदार कबवा पो दिल खोले छो न तो जे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या गाल खुटी कान काबे खो ॾाढो ॾुखियो आहे निकरण अन्या गाल खुटी कान मुझा दोस्त वक्त आयो सहाबा त सवे होया हजारे होया मदीने का हबीब मक्के में आया मक्को फतह कयो वयो आ सहाबी त हजारन जे सूरत में मुझे आका जा गुलाम मौजूद आहिन मगर मुझे महबूब मुस्तफा के खबर आ त अली ते काबे जो थोरो हाने काबे ते भी अली थोरो लहण लायो हजारन सहाबा जी जमायता मुझे मदीने जे मीर सोने अली जे बाह में हथ विधो अदा अली जी मुझा आका हेदे हलिया हा मुझा सोना महबूब भी काबे में अली भी काबे महबूब भी काबे में अली भी काबे में महबूब भी मुर्की रहे हुआ अली दे निहारे अली वरी काबे दे निहारे मुर्की रहे हुआ ओ सोना काबा तो भी थोरो कयो हो मुझे अमड़ के जगह दिनी हुई अज थोरो लहण आयो हां अज हुक्म मुझे महबूब जो आ तोखे हुक्म पंजे रब जो हुयो अज मुखे मुझे महबूब जो हुक्म तो यार जे चवण ते जगह दिनी मा यार जे चवण ते तो कहना पुतन खवजो पाक करे तो दिखारिया तो भी पांजे यार जो चवण वरतो मां भी पांजे यार जो चवण थो वठा वाह मुझा महबूब मुस्तफा वाह मुझा आका अदा अली जी मुझा सोना अज हे पंजा कदम हिते बीही रही सहाबा जी महफिला याद रखो कायनात जे अंदर रूए जमीन ते फकत एक वाहिद जमायता फकत चैलेंज सा तो चवा जो तही तकरीर रिकॉर्ड थी रही है कायनात जे अंदर फकत एक वाहिद जमायता जेका खुश नसीबन जी जमायता वहा जमायत कहड़िया जो वहा जमायत मा अना अलैहि व अस्हाबी जेका मुझे महबूब मुस्तफा जे शरीयत जो इत्तिबा कंदिया सहाबा जी मोहब्बत इज्जत कंदिया महबूब मुस्तफा जे बचड़न सा प्यार कंदिया सिधो अचे बगदाद में पीरन जे
जे पीर मुहियद्दीन मीर रोशन ज़मीर सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी दस्तगीर दिलबर जे दामन में हथ विझी करे पांजे पांजे कामिल मुर्शिद जे दरबार मां फैज़ हासिल करण वारी जमायत ये सादर लफ्ज़न में छो न चवा या यारी करण वारी जमायत जेके मुझे अल्लाह पांजी वहदानियत भी नसीब कया महबूब मुस्तफा जो इश्क भी नसीब कयो सहाबा जो अदब भी नसीब कयो आले रसूल जो प्यार भी नसीब कयो त औलिया अल्लाह जी निस्बत भी नसीब रूए ज़मीन अज़ीज़ाने मन थोड़ो गौर कयो सहाबी द ॿिया बि घणा हा अली जो इंतखाब छो थियो राज़ दा पर्दो खणो गाला गाला पर्दो खणो सहाबी त ॿिया बि घणा हा अबू बकर सिद्दीक जहिड़ो जवान भी मौजूद हो जंहिंजूं कुर्बानियूं बेमिसाल जंहिंजे लाइ मुंहिंजो मदीने जो मीर फरमाए ओ मुंहिंजा सुहिणा अबू बकर जी मुंहिंजा दिलबर सभिनी जा थोरा लाहे छॾिया त पर तुंहिंजा थोरा रब तोखे अजर एड़ो दिलबर अबू बकर सिद्दीक भी मौजूद आ उमर फारूक दे निहारे रात जो टाइम मुझो आका फरमाए आयशा जी मुझा आका आसमान जा सितारा केरो गणी दो मुझा महबूबन मुझे मुस्तफा फरमायो जी आसमान जा सितारा केरो गणे न तो सके ये मुझे उमर जू ने क्यों भी केरो गणे को न तो सके एडो तमो जो ओस्मा एडो तमो जो उमर शान वारो जो जह रस्ते सावी दो त शैतान भाड़ियो भजी परे थी दो जने सुने उस्मान ज़िन्नूरैन जी गाल दिया मुझो महबूब मुस्तफा मस्जिद नबवी में बैठो होंदो कि थोड़ो मुझा दोस्त है चुपो मुबारक साईं जन जे मुझे महबूबन जे पेग मुबारक दा थोड़ो परे होंदो जी सुनो उस्मानी दो मुझा महबूब जल्द खणी न खे दकीदा हन या रसूल अल्लाह ही चाहे मुझो आका फरमाइंदो इहो जवान एडो त हयादारा एडो तहयादारा जो मां मुस्तफा दिसी रहो हां मुझे उस्मान के दिसी करे आसमान जा फरिश्ता भी हया कंदा हने एडा मुझे महबूब जा आशिक गुलाम सहाबा मौजूद हन लेकिन सबनी जे बावजूद हथ कह में पियो छो अली में हथ कह में पियो को राज केड़ो राज के खोलियो आए हाय राज के खोलियो जी राज इहो वा मुझे मुस्तफा के खबरा त अल्लाह जे जात गौर सा बुझो मुझे मुस्तफा के खबरा अल्लाह जे जात मां मुस्तफा के खातमुन नबीयीन वल मुरसलीन बनायो मां आखिरी नबी हां मुखा बाद में अचण वारो को नबी कोने को सहाबा मां मुस्तफा जे निगाह सा अजल सहाबा इनन जो जमानो भी महदूद होंदो इनन जो जमानो भी खत्म थी विंदो वक्त ई 200-300 साल का पो एकड़ो सहाबी भी बाकी दुनिया ते कोन हुंदो लेकिन मां मुस्तफा जो ही फैज क़यामत ताईं हलणो आ इन करे एड़े जवान जो इंतखाब कया जेको अली भी हुजे त वली भी हुजे जेको अली भी हुजे चौथे सिलसिलो क़यामत ताईं हलणो आ ओ मुझा दोस्त अजीज मुझे महबूब इंतखाब फरमायो इते बिहारे अन्या मां थोड़ी गाल कया और असा बुध जा मुझे महबूब मुस्तफा जे सहाबा जी जमायत बैठी आ सभई मुझे आका जो शान बयान था कन हजरत उस्मान ज़िन्नूरैन भी बीठो आ ओ चवे तो मुझे महबूब जो मुखा भी शान पूछो सुना उस्मान तू भी बुधा जवाब दींदो आ निहारियो त सही मुझो महबूब जमीन ते त हले तो मगर मुझे महबूब जो कदे पाछो भी जमीन ते कोन पियो सभिनी चयो गाल त हक्का मुझे उस्मान चयो मुखा पूछो त राज केड़ो आ सुना उस्मान तू ही बुधाए राज केड़ो आ उस्मान ज़िन्नूरैन बुधाइंदो आ मां उस्मान जी दिल थी चवे मां उस्मान जी दिल थी चवे अल्लाह जे जात पाजे महबूब जो पाछो इन करे जमीन ते न रखियो जो महबूब हलंदा पाछो पुठियों हलंदो गुलाम पोयों हलंदा मता कहे सहाबी जो पैर भी मुझे यार जे पाछे ते पइजी वजे यो कह जो अकीदो आ जो सोने उस्मान ज़िन्नूरैन जो सोने उस्मान ज़िन्नूरैन जो अकीदो आ अल्लाह न तो चाहे तो मुझे महबूब जे जिस्म जे पाछे ते भी कह सहाबी जो पाछो पवे वो उन सहाबा ता जान कुर्बान करण जे ला जो तैयार हो
आयो तैयार उन सहाबा ता रुगी नकली ना हो असली सहाबा ता जान कुर्बान करला तैयार हो वो मुखे बिहारे चौंदो से जवाब दे जहे सहाबी जो पाछे ते पैर रब कबूल न करे उन जे मथा जान कुर्बाना पर जहे अली के हुक्म ते त नबूवत वारन कुल्हन ते कदम रख फैसलो तक खण वट तारा जीन सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से सच के कबूल कर ओ पंहिंजे पाण के सहाबा जो सिपाही सदाइण वारा सहाबा जा असली सिपाही हे थे जेके अल्लाह वारन जा गुलाम नामू से रिसालत जान कुर्बान करण वारा हन लब्बैक या रसूल अल्लाह जो नारो हणण वारा हन बच्चा कुर्बान करण वारा हन अल्लाह वारन जे सोहबत में वेही करे बच्चा जानियो कुर्बान करण वारा हन हर हिक मुझे मुस्तफा जे सहाबी जी इज्जत भी करण वारा हन अली जे मथा जान कुर्बान करण वारा ओ मुझा दोस्त अजीज इते भी हंदासी है रात इते ही काबे में पूरी थी मदीने कड़े हलंदासी करबला भी हलनो कादे करबला भी हलनो अन्या मक्के में बीठा हूं मार्ज पे कयो मुझा दोस्त अजीज मुझे महबूब मुस्तफा जे निगाह जो कमाला अली जे पंजे निगाह जो कमाला मुझे महबूब फरमायो अता अली जी मुझा कहन कुलड़न दे हलिया काथे मुझे मुस्तफा जे नबूवत वारा पाक कुला वा सोना अली तुझो शान वा सोना अली तुझो शान हुक्म मुस्तफा जो सोनो अली आयो मुझा महबूब मथे दी चंद अदा अली अन्या मथे थया महबूब बस गंज थियो अदा अली दे खबर किया तो महसूस करी अदा अली किया तो महसूस करी मुझे दिल पर अली जो जवाब निहार ओ मुझा महबूबा मुके पंहिंजे करीम रब जो कसमा अज जे मुझो मुस्तफा हुक्म करे त आसमान जा तारा भी पटे जमीन ते आड़े छड़िया आसमान जा तारा भी अज अली तहु आसमान तो पटे जमीन ते रखे छो त अली उन जगह ते बीठो हो जेका नबूवत वारी बगालियो करे पहुंचला अली जे कदम जिते पहुंचा उते दुनिया जी का शेकान पहुंची दुनिया जा कदम कोन पहुंचा सलमान फारसी जेड़ो जवान भी इन जले नबूवत वारे मुहर जे दीदार ला अबो भी छदे घर भी छदे दौलत भी छदे दर दर जो फकीर बन्यो केडी मल गुलाम बन्यो केडी मल नौकर बन्यो पांचे पान के विकणाई दो सिर्फ इन जेला आयो तन यार जे नबूवत जो दीदार कया ओ सलमान फारसी आशिक जे दिल जो मरकज बन जी वयो खुदा उन अली जो मकाम चाहे जेको नबूवत वारन कुलड़न ते महबूब जे हुक्म सा कदम रखियो बीठो जेको मोजो अली जवाब दीजा जेको सोहणो अली काबे जो थोरो नथो रखे सो तुझो थोरो रखदो जवाब दे सुने अली जे इश्क में महफिल कराण वारा हसनैन करीमैन जे मोहब्बत में महफिल कराण वारा मुझो अली उहो थई जेको काबे जो थोरो भी न रखदो काबतुल्लाह के भी जो सुना तो अमड़ के जगह दिनी ही मुके हिते जणन जेला त जेकर तो मुझे अमड़ के हिफाजत में रखियो त मां भी न हड़नी पुतन खवज तो के हिफाजत में आणे दो छे जेको काबे जो थोरो न रखे तो जो थोरो किथो रखंदो हो अली अली कर मोमिन दिल ठरी पवंदई अली अली कर मोमिन दिल ठरी पवंदई दिल ठरी त मदीने दिल ठरी त मदीने बाग बरी पवंदई अल्लाह बरी पवंदई अली अली कर मोमिन दिल ठरी पवंदई सागी जगह ते मोटी अचा त काबतुल्लाह ते जिया पहिरी निगाह पवंदिया सजो जिस्म इए थी विंदो जो खबर ही कान पवंदिया
यकीन को नहीं दुआ त काथे मां गुनहगार काथे मुझो गुनहगार रखियो किथे अल्लाह ताला जो सोनो पाक घर काबतुल्लाह जो दीदार पा अर्ज पे कयो वन निगाहूं अजीब हन हिकड़ी पहरी निगाह बी आखिरी निगाह पहरी निगाह केड़ी बुधायम जदे काबे ते निगाह पौंदिया वा निगाह भी अजीब हुंदिया लेकिन अजीब की हुंदिया पक्का ते न काबतुल्लाह के इन काबतुल्लाह के इन काबतुल्लाह के अखिन चिंबड़ का पैरी जेका दुआ घुरदुस रब कबूल कंदो छो त काबो पाक कदे सोचो थई त पाक करण वारो केरा काबो त पैरी बोयो काबो त पैरी बोयो काबो यो पर किबलो कोन हो किबलो कदे बने जो जदे यार घुर कई तदे किबलो बनजी पयो बहरा तवील न थो वञा या पहरी निगाह बुधायम हिकड़ी निगाह आखिरी निगाह पहरी निगाह काबे जी मुश्किला आखिरी निगाह गुंबज़े खजरा वारी ॾाढी मुश्किला उन गुलामन का पुछ उन आशिकन का पुछ उन परवानन का पुछ उन दीवानन का पुछ सालन जा साल सिकदाहन मदीने जडे पहुंचदाहन किए ताजे अंदर के गुलाब जे गुल जिया तैयार कदाहन पर जेदी मल अलविदाई सलाम थींदो आ मदीने के छड बोवा खुदा जो कसम जेके बयान तन का पुछी ॾिसो हाल ये दिल रड़ियो करे रो दिया जण मासूम बचड़े का को जीजल अमड़ छिनी रहो आ ये जी नठड़े बचड़े खा को जीजल अमड़ छिने नठड़ो बचड़ो ताहू करे अम्मा अम्मा करे रड़ियो करे पीतो त बडड़ो वा मगर मोहकन सोने गुंबज़े खजरा जे तरफ हुंदो आ दिल मां आवाज ईंदो आ कहड़ो ओ मदीने वारा वरी कदे घुराई दे है मदीने जमीर वरी कदे घुराई दे सालन खा कई मुत्यारिया मसवाग नसीबन वारिया सालन खा कई मुत्यारिया मसवाग नसीबन वारिया ओ मदीने जा घोट वरी कदे घुराई दे निगाहूं अजीब केड़ी दसम हिकड़ी पहरी निगाह बी आखिरी निगाह पहरी निगाह काबे वारी आखिरी निगाह मुझे मुस्तफा जे रोज़े अता किथों गाल के खैम वरी उते थो अचा जिथों गाल के खैम वरी उते थो अचा केड़ी गाल ते बिठोम किथों छिक्योम होई अल्लाह दुल्ला मदीने वारे जा कंदा कुल्हेड़न तेजे सवारी वा अज शहर मदीनो छदे बचड़न अज शहर मदीनो छदे बचड़न वञी कर भला खेत वसायो केड़ा सूर ऐ सकतियूं सिर ते सही जन दीन नाने जो बचायो हिकरे ततल बीवारी हुजे ढुक पानी अल्लाह सोना प्यासा हो जने हिकरे ततल बीवारी हुजे पानी अल्लाह प्यासा हो जन केरो जो आबे को सरजा जे मालिक आबे को सरजा जे मालिक अज कैद किस्मत के करायो केड़ा सूर ऐ सकतियों सिर ते सही जन दीन नाने जो बचायो शेरो शायरी खत्म शेरो शायरी खत्म हाने तकरीर शुरू
हिन बल ते इश्क जो ॻाल्हियूं इहो कलाक इश्क में वियो हाणे ॻाल्हि शुरू था कयूं हाणे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुतवज्जे थी जा तवज्जह कजा मां तोखे ॿुधाए थो हलां त जंहिं हुसैन सां तूं प्यार थो करी उन हुसैन जो शान उन हुसैन जो मान उन हुसैन जो मक़ाम उन जी अमड़ चाहे उन जो बाबो चाहे पापा जे लात हिकिड़ी रुगी झलक ॿुधी थे तोखे ॿुधायां त उन जी अमड़ चाहे जियां ॿुधायो कायनात जे अंदर मुझे महबूब मुस्तफा के अमड़ जे पेट मां निकरण खां गई जंहिं सुञातो आ उनखे अली चयो वेंदो आ जिया कायनात जे अंदर अली जो मकाम निरालो आ अली जो शान निरालो आ ये कायनात जे अंदर मुझे महबूब मुस्तफा जे पाक दामन न्याणी अम्मा बतूल जो भी शान निरालो आ रूए जमीन ते छाते जॾहिं खां इंसान वजूद में आयो आ जॾहिं खां इंसान वजूद में आयो आ मर्द भी वजूद में आयो आ औरत भी वजूद में आई आ ओ मुस्लिम हुजे या नान मुस्लिम हुजे नबी जे मञण वारो हुजे या न हुजे अल्लाह जो प्यारो हुजे या न हुजे मगर कानून फितरत आ अल्लाह जो कानून आ जेका भी औरत नान मुस्लिम या मुसलमान नबी जे घरवारी हुजे या नबी जी साहिबजादी हुजे वली जी घरवारी हुजे या असहाबे रसूल जी घरवारी हुजे जेका भी औरत न्याणी होंदी आ जवान थींदी आ ओ मुंहिंजा दोस्त अजीज जवान थियण खां पोइ कॾहिं बि हूअ 30 ॾींहं लागी थी नमाज पढ़ी कान सघंदी आ थोड़ो पर्दे में रही ॻाल्हाईंदासीं छो त अल्लाह वारनि जा ग़ुलाम आहियूं हयादार आहियूं हयाव सां ॻाल्हाईंदासीं कायनात जे अंदर जवान थियण खां पोइ अहिड़ी का बि औरत कान रही आहे जंहिं महीने जो महीनो नमाज़ पढ़ी हुजे भले पोहा कंहिं नबीअ जी घरवारी छो न हुजे भले उहा कंहिं असहाबी जी घरवारी छो न हुजे भले कंहिं वली गौस कुतुब जी घरवारी छो न हुजे हा हा अगर कायनात जे अंदर महीने जा 30 ॾींहं साल जा सभई ॾींहं जवान थियण खां पोइ भी अगर कहीं नमाज पढ़ी आ उहा का बि न आहे चो मुंहिंजे दिल पर हसन हुसैन जी जीजल अमड़ी आ मुझे सुने इमाम हसन ऐं हुसैन जी उहा जीजल अमड़ा ओ मुझा दोस्त अजीज याद कंदा हलो गाल रहजी न वने इहो जेको मुझा दोस्त अजीज अल्लाह जे कुदरत सा इहो जेको खून हुंदो जे जे करे औरत नमाज पढ़ी न सघंदी आ औरत जे ला एतरो त जरूरी आ जो न चे त औरत सदाई बीमार पर मुझा दोस्त जने बचड़ो पेट में ईंदो आ उन बचड़े जो जिस्म इन खून जे ज़रिए वजूद वठंदो आ हथड़ा भी इन खून सा मुहड़ो भी इन खून सा पैर भी इन खून सा वारड़ा भी इन खून सा हथड़ा भी उन खून सा पर मां तो खां तो पुछा हिकड़ी निगाह त कर जे अमड़ वटी हा शई कान्हे का उन जो पेट में हसन भी ईंदो आ त मुंहिंजो हुसैन भी ईंदो आ दुनिया जे फितरत जो उसूल फितरती उसूला औरत जे इन खून मां बच्चे जो जिस्म ठहंदो आ लेकिन कायनात जी उहा वाहिद न्याणी मुझे महबूब मुस्तफा जी चौथो नंबर न्याणी मुझे आका जी चौथो नंबर न्याणी हसनैन करीमैन जी अम्मा अल्लाह जे ज़ात इन शै खां सदन के पाक रखियो वरी वजूद में सुनो हसन भी आयो हुसैन भी आयो यानी कायनात जूं अमड़ियूं इहो उन्हनि जो खून बंद थे उन्हनि जो बच्चो अचण वधण शुरू करे पर जे खून शुरू थे त मां परेशान मुझो बच्चो वञण वारो आ छो त मुझो खून शुरू आ लेकिन अम्मा फातिमा ज़हरा करीम रब जूं लखे रहमतूं तुझे मथा सब सलाम तुझे मथा उहा मुझे महबूब जी बचड़ी न दुनिया जी काई गंदगी आ न खून जो खतरो आ जिस्म में मुझो हसन हुसैन बा सलामत जिस्म तैयार थी करे अमड़ जे वजूद मां निकरी बाहर जमीन ते आयो
हाने जवाब दे जॾहिं खून भी न हुयो जैसा बच्चो तैयार थींदो आ पर मुझो हसन तैयार थियो कीअं तैयार थियो छामा तैयार थियो चओ त पोइ इते अचे करे ईअं चवंदासीं तेरे नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का। इमाम अहमद रजा खान फाजिल बरेलवी रहमतुल्लाह तेरे नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का तू है सारा नूर तेरा सब घराना नूर का। मुझे महबूब मुस्तफा जा परवाना मुझे महबूब मुस्तफा जे बचड़ीअ जे वजूद में वरी ते बीही रहा नूर हुजे भी छो न दलील ॾेई पो अॻिते हला नूर हुजे भी छो न चो चो मुझे महबूब मुस्तफा जो फरमायो फातिमा तो बिदअतुम मिन्नी ये मुझी फातिमा मां मुस्तफा जे जिस्म जो टुकरो किते मुझे आका फरमायो ये फातिमा मां मुस्तफा जो रूह हुआ किते फरमायो त ही फातिमा मां मुस्तफा जी दिल कायनात जो रूह मुस्तफा मुझे आका जो रूह अम्मा फातिमा। जवाब दे अकुल सा जवाब दे 5 लीटर आबे ज़मज़म जा मक्के पाक मां खणी आयो आ उन 5 लीटरन मां जेकर हिकड़ो कतरो बाहर कढंदे खुदा उन कतरे के आबे ज़मज़म सदी दे या बियो कुछ सदी दे। जवाब दे छा दे 5 लीटरन मां पर जेकर समुंड जे खारे पानी मां हिकड़ो कतरो पानी जो खणदे खुदा ओ खारो हुंदो या कोन हुंदो। जवाब दे खारो हुंदो छो त समुंड जो पानी आबे ज़मज़म जे कुए मां अगर हिकड़ो कतरो खणदे ओ कतरो भी आबे ज़मज़म जो आ जेको खूह आबे ज़मज़म में तवानाई मौजूद आ उहा हिन कतरे में भी मौजूद आ। मुझो मुस्तफा फरमायो फातिमा तो बिदअतुम मिन्नी मुझो मुस्तफा जो नूरुन अला नूरा मुझो मुस्तफा नूरुन अला नूरा मुझे मुस्तफा जा हथड़ा नूर मुझे मुस्तफा जो चेहरो नूर मुझे मुस्तफा जो कदम नूर मुझे मुस्तफा जो जिस्म नूर मुझे मुस्तफा जो हलन नूर मुझे मुस्तफा जो वेहण नूर मुझे मुस्तफा जो खाइण नूर मुझे हबीब जो पियण नूर नूरुन अला नूरा पहुंचो मुझे मुस्तफा जे जिस्म जो टुकड़ो अम्मा फातिमा भी नूरा पोजे का जिस्म जो टुकड़ो अम्मा फातिमा नूरा तो उन जे पेट में अल्लाह जेके गुलाब जा गुल पैदा कया ओहे भी चओ चो दलील दे चो 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 दलील दे चो चो दलील दे दलील इहो थो ॾियां कायनात जे तारीख़ दे निहार आदम अलैहिस्सलाम खां वठी करे अम्मा फातिमा ज़हरा जे उन टाइम ते जेसिताईं मुझो इमाम हसन सुहिणो न आयो आ इमाम हुसैन न आयो आ एतिरी कायनात लखे करोड़े माण्हू आया मुझे करीम रब सभिनी जे अकुलन ते पर्दो हणी छॾियो अल्लाह जे ज़ात कंहिंजे दिमाग़ जे आॾो इहो नालो गुज़रण भी न ॾिनो त का मां पंहिंजे बच्चे ते नालो हसन रखे ऐं का हुसैन रखे। इन्हनि बिनी पाक इस्मन के अल्लाह जे ज़ात जन्नत जे हिजाब में छुपाए रखियो आ पंहिंजे यार जे लाइ छुपाए रखियो आ। टे नाला खुदा छुपाया हिकड़ो मुहम्मद बियो हसन टियों हुसैन टई नाला कंहिंखे नसीब न थिया मुहम्मद अल्लाह जो महबूब बनियो आ हसन ऐं हुसैन मुझे महबूब मुस्तफा जा महबूब बनिया आहिनि। पोइ मूंखे ॿुधा जेको न इन्हनि सां प्यार कंदो खुदा उन सां प्यार कंदो या न कंदो। जवाब दे कंदो या न कंदो मुझो मुस्तफा प्यार कंदो या न कंदो गाला गाला कंदो या न कंदो। दलील हदीस जा खोड़ कुरान जा पिया आहिनि पर मां थोड़ो सादी सिंधी में एड़ो दलील ॾींदो हलां जो हेॾो फिरी तॾहिं बि लोह हुजे हेॾो फिरी तॾहिं बि लोह छो हेॾो सजण साईं जो ग़ुलाम वेठो आहे ग़ुलाम ॻाल्हाईंदो थो जे यार ॻाल्हाईंदो थो वञे की मोहम्मद से वफा तूने की मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं ये जहां चीज है क्या लोह कलम भी तेरे हैं
महबूब सा वफा कर इश्क जे चिन कर रखो दिल में त पो खबर पवे त यार सा यार प्यार कीअं कबो आहे। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सोहणो अली भी बुधायो मई त छाहे, अम्मा फातिमा सोहणी भी बुधाई मई त छाहे, हाणे अज त बुधाई त मुझो हुसैन छाहे। मुझो हुसैन गला गला मुझो हुसैन अल्लाह जे कामिल वली जे गुलामन जो अकीदो कहड़ो आ। ये दिल भी हुसैनी है, ये जान भी हुसैनी है। जे आही तो दिल खोले जाओ, ये दिल भी हुसैनी है, ये जान भी। ये गूंज कर खुदा जो कसम हे आसमान जा फरिश्ता दिसी रहा हन, जमीन जो जर्रो जर्रो अज गवाही दे रहे हो, जिन्न हूर परियो सब दिसी रहा हन। इन दुआ में आमीन चिर मौला के दान तुझे यार जा गुलाम भला हन, के पैदा तुझे महबूब जे बचरन जो शान। ये दिल भी हुसैनी है, ये जान भी। अल्हम्द के अल्हम्द मना शुक्र अल्हम्द शुक्र अल्हम्दुलिल्लाह। अल्हम्द के अपना तो ईमान भी हुसैनी है। चाओ चाओ अल्हम्द के अपना तो ईमान भी, जो गिरने नहीं देते अपने कंधों से जिनको, जो नहीं देते अपने कंधों से उनको, लगता है कि नबियों का सुल्तान भी हुसैनी है। लगता है कि नबियों का सुल्तान भी हुसैनी है। रात गुजरी वींदी, रात गुजरी वींदी, 11 जो टाइम आ जल्दी थी वींदा। ओ मुझा दोस्त अजीज मुखे सुने हुसैन जे शान ते अचण दे हिकड़े मिंट जे ला निहार। छा दे निहार? हिकड़े छाचे में हिकड़े मिंट ला निहार। कादे निहार? मस्जिद नबवी दे निहार। कादे निहार? मस्जिद नबवी दे निहार। किए निहार? अखियों बंद कर रुगी ख्याल यार देख। न बुधो तई मुझो सजन सही बार बार चवंदो आ त उथंदे वेहंदे खाईंदे पीअंदे हलंदे घुमंदे हथ कार ॾे हुजे दिल पंहिंजे आए है। एडो सस्तो सौदो जिथे भी आही हारी आही हर का है। जमींदार आही जमींदारी कर, व्यापारी आही व्यापार कर, कुड़मी जेको आही सो कर, जिस्म सा जेको वड़ई सो कर। न दिल जो रुख यार दे करे। इते भी वेठो आ जादे मोहड़ थई ओडो मोहड़ हुजे, रुगी दिल जो ख्याल कर त मां उन बेड़ी में वेठो जेका मदीने जे तरफ हली रही आ। मस्जिद नबवी हुजे, छा हुजे? मस्जिद नबवी हुजे, नमाज पढ़ण वारो बियो न पर मुझो महबूब मदीने जो घोट हुजे। उहो सुनो नबी, उहो दिलबर नबी, उहो मुझो सुनो नबी,
उहो आका उहो महबूब नबी जेको गुलामन खे चवे कंहिंखे चवे गुलामन खे चवे ओ मां मुस्तफा जा आशिको जॾहिं निमाज़ पढ़ो जॾहिं निमाज़ पढ़ो अल्लाह अकबर तकबीर तहरीमा चो उन खां बाद तसव्वुर कयो त असां पंहिंजे यार जे जलवन जो दीदार करे रहिया आहियूं। केर फरमाइंदो आहे चो मदीने जो मीर कुरान दे निहार या अय्युहल्लज़ीना आमनू लिम तक़ूलून मा ला तफ़अलून। मुझो बेनियाज रब कुरान कलाम खुदा जो पर चो जुबान मुझे महबूब मुस्तफा जिया जेका पाक जुबान बुधाए ओ ईमान वारो लिम तक़ूलून मा ला तफ़अलून उहो चइजो जेको पाण भी कंदा हुजो। हुकुम खुदा जो हुजे जुबान मुझे मुस्तफा जी हुजे ज़ालिकल किताब ला रैब फीह हुजे जुबान मुझे यार जी हुजे उनमें शक जी गुंजाइश नाहे। जेको गुलामन खे चवे ओ मां मुस्तफा जा गुलाम जॾहिं निमाज़ शुरू कयो हथ कार दे हुजे दिल यार दे हुजे जुबान सा अलहम्द पढ़दा वतो सुभान रब्बियल आला रुकू चवण जे वक्त हथ पंहिंजा गोडन ते रखदा कयो। लेकिन जेके अंदर वारियूं अखियूं हे अखियूं तहां जो सजदे वारी जाइ ते हुजन जेके हो अखियूं उहे वरी यार जे दरबार में दीदार में हुजन। सोचो सुन्नत केड़ी आ त अल्लाह अकबर चढ़ खां पोइ हे अखियूं काॾे करणियूं आहिनि ॿिया लॻा काॾे करणियूं आहिनि सजदे वारी जाइ ते। सोचजो मुंहिंजे महबूब फरमायो जॾहिं अल्लाह अकबर चई बस कयो इहो तसव्वुर कयो इहो ख्याल कयो छा कयो इहो तसव्वुर कयो इहो ख्याल कयो त असां पंहिंजे यार जे जलवन जो दीदार करे रहिया आहियूं। हिननि आख़िर जे लाइ हुकुम सजदे वारी जाइ ते रखो हे त सजदे वारी जाइ ते यार जे जलवन जो दीदार केर चओ उहे के अञा ॿियूं अखियूं आहिनि उहे के अञा ॿियूं अखियूं आहिनि हे अखियूं सजदे वारी जाइ ते हो अखियूं यार जे दरबार में ओ मुंहिंजा दोस्तो पर मुंहिंजे आका सहूलत करे फरमायो जेकॾहिं एतिरो नथा करे सघो भला घटि में घटि एतिरो त ज़रूर कजो जे तव्हां नथा ॾिसी सघो पक सम्झो त भला यार त ॾिसी रहियो आहे। इन में राज़ कहिड़ो इन जुमलन में राज कहिड़ो हो मुझे ख्याल में हिकिड़ो ई ॿुधाईंदुसि त तव्हां चवंदो फ़क़ीर हाणे गंज थियो बाबा राज कहिड़ो हो। अॼु इश्क नालो छा जो आहे इश्क नालो ई मुश्क जो आहे मुश्क चाहे खुशबू आहे खुशबू चाहे जेका नज़र कान ईंदी आहे पर महसूस कई वेंदी आहे। मुसलमानों ही खुशबू कितरा अहले दिल जिक्र वारा वेठा हो केड़ा भला भला नेक सालिह वेठा हो इते मुझे आका जी निगाह खास न हुंदी तो खां तो पुछा हिकड़ी अम्मड़ जो बचड़ो देर कंदो आ त अम्मड़ के बिस्तरे ते आराम कोन ईंदो आ त मुंहिंजो बचड़ो अञा कोन आयो आ मुंहिंजो बच्चो अञा कोन आयो इहा सचो है या न जवाब दे। बचड़ो बाहर हुजे अम्मड़ जी निंड फिटी वने बचड़ो बाहर हुजे अम्मड़ इंतजार में बचड़ो इम्तिहान में हुजे अम्मड़ दुआ में बचड़ो बाहर अम्मड़ इंतजार में बचड़ो इम्तिहान में अम्मड़ दुआन में मुझे महबूब मुस्तफा न फरमायो मुझो रब 70 अम्मड़न का वधीक प्यार कंदो आ मुझो मुस्तफा भी सवे अम्मड़न का वधीक प्यार महबूब मुस्तफा चवे मुझो रब तव्हां सा 70 अम्मड़न का वधीक प्यार कंदो आ वरी मुझो रब चवे हा मुझा यार जे तू मुझी गाल तो करी त मां भी तुझी गाल कंदो मैं मौला के तो करी रब चयो मुझो महबूब तो चवे त मां खुदा तव्हां सा 70 अम्मड़न का वधीक प्यार तो कया मां खुदा भी दसाव तो त अजीजुन अलैहि मा अनितुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम मां अल्लाह भी दसाव तो मुझो महबूब भी तव्हां सा प्यार कंदो थव प्यार भी एड़ो कंदो थव जो तव्हां के थोड़ी भी तकलीफ जे मुझे यार को बर्दाश्त कान थींदी।
राज तरिस कुर्ब तरिस यार यार ला यार यार ला है तू असा क़यामत में निधन का होए थींदा जेके यार जा न होंदा या रब तू करीमी व रसूल तो करीम आए है या रब तू करीमी व रसूल तो करीम सद शुक्र के हस्ते मियां ने दो करीम खुश हूं हिसाब करण वारो भी करीम हुंदो त मुआफ करण वारो भी करीम कदे सोचो थी तो अल्लाह तो चवे तो हिकड़ी नेकी कदे त 10 दींदो मैं घणी दींदो मैं गाला गाला घणी दींदो मैं 10 दींदो मैं हिते अल्लाह जेको दे थो हिसाब करे थो दे थो हिसाब करे थो दे पर रब चयो जदे क़यामत जो दिहाड़ो थींदो जदे हिसाब वठंदो मई दुनिया जे तारीख मां बुधा किथे लिखियल रब चयो त हिकड़े गुनाह जा 10 गुनाह वठंदो मई रब चवे थो न दींदो सही गणे दींदो सही पर वठंदो सही तोरे वठंदो सही सोचो तो राज ये इश्क जा राज समझो तो खबर पे दीन फिरकिन जो नालो ना है दीन मानन के वेढ़ाण जो नालो ना है दीन इन जो नालो फलाणो ही ते फलाणो न न दीन इश्क जो नालो आ दीन प्यार जो नालो आ दीन मोहब्बत जो नालो अल्लाह चयो ॾियांव थो त हिक जी ॾहूण करे थो ॾियांव पर जॾहिं हिसाब वठंदो माव रब चयो हिसाब तोरे वठंदो साव मौला इहो चयो रब चयो मूंखां न पुछो मुंहिंजे यार खां मुखा न पूछो मुझे यार खां पूछो अकुल खां पूछो सी अकुल छा तो चवे अकुल चवे तो महबूब जे दरबार में हल मुझे महबूब फरमाइंदो आ जदे क़यामत जो दिहाड़ो थींदो मुझे उम्मतन जो नेकियूं खुटंदियूं अल्लाह जी ज़ात जे मत अल्लाह जे ज़ात के मुझे गुलामन जे मथा रहम होइंदो हिकड़ी नेकी एड़ी वजनदार बण बी जो सबई गुनाह उभा थी विदा हिकड़ी नेकी हेठ गुनाह 300 लिखजी विया नेकी हिकड़ी आ हाने जे अंगन जो हिसाब कबो त 299 गुनाह घणा थींदा रब चयो केर है मौला आया बानो तुझो उम्मती के जो है मौला उम्मती तुझे महबूब जो हां जे मुझे महबूब जो है त पो नेकी तुजी हिकड़िया हाने हगण बण खत्म थी वई 300 गुनाह भी मलाइको विझो तारा जे पुड़ में इन नेकी के भी विझो तारा जे पुड़ में हुक्म थियो वजन हेठ कयो जीअं त बनी इसराइल जे कौम ला हुक्म थियो ओ फरिश्तो जहन्नम जे मलाइकन के हुक्म जो हेडो जमीन मा पियो उनन के हुक्म जो होडो मा पियो जन मलाइकन जिब्राइल मिंट अगर हुन जमीन के वेझो कर त यार जे वेझो करे छड़े करम इए थी मेहरबानी इए थी दिया हुक्म कंदो आ हेडो जमीन मा पियो होडो जमीन मा पियो वो बेचारा मलाइक जमीन मा पड़ में पूरा जिब्राइल ओ जिब्राइल जी मालिक से न तो तही मुझे यार ले आयो पे इन जमीन के वेझो कर वेझी खड़ी सूत तई वेझो कर मिड़ई वेझो कर मौला वो हुक्म छो कई रब चे तो इहो ही त मुजो राज आ अमर भी आहे अब्दुल भी आहे पर मुजो फजल भी आहे त मुझा दोस्त नेकी हिकड़ी हुंदी रब वजनदार बणाइंदो 300 गुनाह टंग जी विदा नेकी गरी थी विंदी इहो ही राज आ जो रब चयो दीदो मई गणे वठंदो सही तोरे छो हिकड़ी नेकी गरो कदो में तुजा गुनाह धोपी विदा सवाब अची हाने जे पुछां त मु किथों ता के मोटायो त जा चवंदो सभई गालियूं पाण ही मोटियो हां या हिकड़ी मुके तहां बुधायो जमा तवा के दो पर हेडो सेवार न खातो सुभान अल्लाह ओ लगी तुझी तार आज के दुनिया में उहे दीवाना लगी तुझी तार आज के जन जी तार गढ़ी पैया उनन जी तार गढ़ी पैया मां नमाज जी गाल कई तवज्जो कयो मस्जिद नबवी हुजे इमाम मुजो महबूब सरदारुल अंबिया हुजे इमाम सरदारुल अंबिया हुजे मस्जिद नबवी हुजे ऐ पोयो जमायत अबू बकर सदाकत वारो हुजे उमर मुजो अदालत वारो हुजे उस्मान सुनो हया वारो हुजे अली सुनो फातिह खैबर हुजे बिलाल हुजे तलहा हुजे जुबैर हुजे मुझे मुस्तफा जा गुलाम हुजन जेके अल्लाह जे महबूब जा महबूब हुजन जमायत इहा हुजे इमाम मुजो मदीने जो मीर हुजे खुदायत न जमायत जो कदम त जमीन ते हुंदा इहे दिलियूं काथे हुंदियूं सुभान अल्लाह भी चो पर सोचे जवाब दे जिते इमामुल अंबिया हुजे
जमायत सहाबा जी हुजे ॿुधाए इन्हनि सभिनी जा क़दम त महबूबन जा ज़मीन ते मगर इन्हनि महबूबन जे आदो निज़ारा कहिड़ा हूंदा सिद्धो सोचो त सही वरी कहिड़ा हूंदा सहाबा जे आदो निज़ारा महबूब जा हूंदा महबूब जे आदो निज़ारा पंहिंजे यार जा हूंदा जो त सहाबा दीवाना मुझे महबूब जा मां तो खाधो पुछा मुझा दोस्त मुझो महबूब नमाज में नमाज कंहिंजी पढ़ी रहियो आहे जवाब दे गला गला कंहिंजी नमाज अल्लाह जिया फर्ज अल्लाह जो हमदो सना अल्लाह जिया कुरान जी तिलावत अल्लाह जिया रुकू अल्लाह जे लाहे इन सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन कुरान पढ़ी रहियो आहे जो मदीने जो शहंशाह पढ़ी रहियो आहे अबू बकर भी बुधी रहियो आहे उस्मान भी बुधी रहियो आहे मुझे मुस्तफा जा गुलाम बुधी रहन का पहल थिया क़याम ख़त्म थियो आहे मुझो आका रुकू में आयो आहे होडा हिकड़ो जवान जेको ताड़ में बीठो आहे हिकड़ो जवान ताड़ में बीठो आहे केर तो चवे त मुझो हुसैन नंढड़ो आहे मुझो हुसैन जमदे जामा मुझो दिल पर हुसैन जमदे जामा जे कदे नंढड़ो था चाहो ओ त मुझो महबूब जने रुकू में आयो नंढड़ो पारा टोड़ी अचे संदन जे टंगुन मुबारक में चंबड़ी पवे हां मथो बेहण जी कोशिश करे हां न इंतजार में तैयार जने पांजी पेशानी करीम रब जे दरबार में रखे पांजे करीम रब जी हमदो सना सुभान रब्बियल आला चवे यार यार जे दीदार में हुजे मुझो हुसैन उन वरी इंतजार में हुजे यार यार जे दीदार में जो मुझो हुसैन इंतजार में मुझो दिल पर हुसैन इंतजार में महबूब सजदे में मुझो दिल पर हुसैन सजदे वारे ते सजदे दुनिया चवंदिया सुनो हुसैन पुठिए ते वेठो या गाल थोड़ी अधूरिया मुझो हुसैन वेहण ला कोन आयो मुझो हुसैन वो सजदो करण जे लायो कायनात के खबर पवे त जह जगह ते हुसैन सजदो कयो आ उन जगह ते कायनात में कहीं भी सजदो कोन कयो छो त हुसैन जो बाबो बेमिसाल हुसैन जे बाबे जी विलादत बेमिसाला हुसैन जे बाबे जी मुझा दोस्त शहादत बेमिसाला हुसैन जे बाबे जो अखियों खोलन बेमिसाल हन हुसैन जी अमड़ बेमिसाला तो उन जो बचड़ो हुसैन भी बेमिसाला उन जगह ते सजदो ॾेई रहियो आहे बिनी कुलन जे विच ते नुबूवत वारी मोहरा महबूब ज़मीन ते सजदो ॾेई रहियो आहे मुझो हुसैन सुहणो नुबूवत वारी मोहर जे मता पेशानी रखी यार जो सौदो निभाए रहियो सजदे में मुझो मदीने जो मीरा छा चई रहियो आहे सुभान रब्बियल आला पाक है मुझो परवरदिगार पाक है मुझो अल्लाह कदे 3 दफा सजदे में कदे 7 दफा सजदे में कदे 10 दफा सजदे में कदे 5 दफा सजदे में ओ मुझा दोस्त सदाई हिसाब पर अज जदे दिल पर हुसैन आयो तदे हिसाब ही खत्म करे छड़ियो नमाज कहजिया गला गला नमाज कहजिया रजा कहजिया चो हुसैन जी चो 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 रजा कहजिया छो ई होई त सवाल यो हिकड़ो ही सवाल समझ फकीर सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुझो मुस्तफा नमाज में
मुझो मुस्तफा नमाज में अल्लाह जो फर्ज अदा करे रहे हो जुबान सा सुबहान रब्बियल आला चई रहे हो बुधा दिल में छा चई रहे हो सुभान अल्लाह चो जी जवाब भी दे ना जुबान सा सुबहान रब्बियल आला चई रहे हो दिल में केड़ो ख्याल हली रहे हो मौला नमाज तुझिया पाकई बयान तुझिया इसे पे तो मुझा मौला मां मुस्तफा जे मता नबूवत वारी मोहर दे सजदो केर करे रहो मौला हने हुक्म थे मां तुझे ला मथे उठा या हुसैन ला सुगो सजदे में हो जा तुझी नमाज दी चवे ता मथे उठी सजदो मुकम्मिल कर रब तो चवे मुझी नमाज थी चवे त मथे उठी मगर जंहिंजी नमाज ओ चवे तो तेज तई सजदे में हुज जैसे मुझो हुसैन पाढ़ई नमाज जंहिंजिया ओ नमाज वारो चई रहियो आ अजीब गाल कंदो हला हाणे मूंखे ॿुधा इते फ़ैसिलो कजा सोची को जवाब ॾिजां सोचणो पवंदे त जेका ज़ाते हुसैन चाहे जेका ज़ाते हुसैन सोची को जवाब ॾिजां त ज़ाते हुसैन दुनिया है या दीनो सोची पो जवाब दीजिए हिकड़े मिनट जेला जे करे इमाम हुसैन सुहणे के दुनिया तसव्वुर कयो वने हिकड़े मिनट जेला दुनिया तसव्वुर कयो वने त दुनिया जो ख्याल जे करे आम मानू जे नमाज में अचे नमाज त थी विंदी पर कामिल कान हुंदी नाक़िस हुंदी आम मानू जे दिल में दुनिया जो ख्याल अचे नमाज कामिल कान हुंदी नमाज कामिल उहा हुंदिया जो इंसान जो पूरो जिस्म अल्लाह जे दरबार में सर्व सुजूद हुजे दिल उन जी यार जे दरबार में हुजे ये नमाज आम इंसान जी ना है ये त नूरुन अला नूर इमामुल अंबिया जी नमाज पो जे करे इमाम हुसैन सुने के दुनिया तसव्वुर कयो वने पो त नबी जे दिल में दुनिया जो ख्याल इहा नमाज किए थी जवाब मिलियो तो ओ मुलड़ा मोगा मुलड़ा मथो न मार इश्क शरासा शामिल नाहे पुछणो थई त महबूब जे बचड़े ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी का पुज जेको छा चवे शाहस्त हुसैन बादशाहस्त हुसैन दीनस्त हुसैन दी पनाहस्त हुसैन ख्वाजा मोइनुद्दीन छाजद हुसैन चाहे गाला गाला हुसैन चाहे चौदीना मुझे महबूब मुस्तफा जे दिल में जेको ख्याल आ ओ दुनिया जो ना है ओ दीन जो ख्याल आ मुझो हुसैन सोनो दीना लेकिन इते भी हिकड़ी गाल कंदो हला सोनो नबी नबिया हुसैन उम्मतिया गाला गाला सोहणो नबी गाला गाला सोहणो नबी नबिया इमाम हुसैन उम्मतिया नबी जे दिल में उम्मती जो ख्याल नमाज कामिल है या नहीं दिल नबी जिया ख्याल उम्मती जो नमाज कामिल लगी पैया सजदो सहव जो ना है नमाज वराई ना है जवाब मिलियो ओ मुसलमानो जेकरे नबी जे दिल में उम्मती जो ख्याल आयो आ वो भी नमाज नाकिस काने का नमाज कामिला वो जे उम्मती जे दिल में नबी जो ख्याल अचे त नमाज छा थी सोचे जवाब जेकरे गुलाम जे दिल में नमाज जे दौरान नबी जो ख्याल अचे या नमाज कामिल थींदी या नाकिस थींदी गाला गाला छा थींदी कामिल नमाज थींदी त मुंजा दोस्त मुझो हुसैन दीना मुझो हुसैन दुनिया ना है वो करबला जे मैदान में दुनिया सा जेड़ो न हो पर यजीद जो जेड़ो दीन सा हो
छासा जेड़ो डाढो दिल थी जवे गालाण ले पर सच पुछो न जेतरो जोर तो ॼाण ये अब लाउड विचारे के इको वारे के अल्लाह सलामत रखे सच तो बुधाया बहराड़ी जा मानू आयो एकड़े सवाल जो ईमानदारी सा जवाब दे पोजे पोते मया रखा है त भले दीजो जदे न हारी हिकड़ी रात पानी वहंदो वो सजो दियो घर जा भाती वणंदा गला गला घर जा भाती वणंदा पानी वहंदे छा कजो कोडर कोले तेया रुगी आवा दो मटी दो या बियो कुछ भी कजो जवाब दियो आवा दो रुगी मटी दो अदा छा थियो दा ओ जागे बारे विद्रो यानी ओ जागो एडी दुखी छे सच पुछो टे रात रुगी पोयू ता के बुधायो तदे में तवा हैरान हैदो इते मरकड फकीर बैठा तव पुछो न गुजरे रात काथे होयासी लाड़काणे में गड होयासी उनका अगी रात काथे होयासी हाला में होयासी उनका अगी रात काथे होयासी बूबकर में होयासी उनका अगी रात काथे होयासी दौड़ में होयासी उनका अगी रात काथे होयासी सिजावल में होयासी उनका अगी रात काथे होयासी ठट्टे में होयासी उनका अगी रात काथे होयासी पीर कोडारियो ते होयासी उनका अगी रात काथे होयासी आचार सालेर में होयासी अने ये सभई रात करजी वरी थोड़ो अगते वध सुभाणे रात काथे रहण वजणो जो टटरो आदम वजणो वरी रात काथे वजणो मेमणो गोट कराची वजणो उनका अगी रात काथे वजणो ड्रभिरे वजणो उनका अगी रात काथे वजणो फिरा सिटी वजणो जेको माण्हू कने एतिरो रात रो जागो हुजन उन जो हक निद्रा आहे या ना सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से यकीन कयो ये हेली महबूब जी मुर्शिदन करीम जे मोहब्बत वारी अल्लाह जे वलियन जा मुख्तलिफ दरबारन ता गुलाम आया हन सभनी के मुझे सलाम मोजा दोस्त हेड़ी जमात के छडण यार डाडो दुखो होगा पर यकीन कयो जितो जोर तो जान ए जे लौंदड़ी हुन इनन में सूर तो थे वो सोचा तो मां बे इंसान मुखे भी थोड़ी निंड जी जरूरत वो जे कदे मां तवा के चवा त हाने दिल सा मुखे इजाजत दियो मुखे इजाजत कोन दी सच्चाई ईमानदारी सा छो त कुछ फैसला कबान जात गेलसी पहजे पाण के विसो पर थोड़ो मुंजे मजबूरी के विसो अन्या अढाई 3 कलाक सफर भी करनो उन का पो रब नसीब करे आराम करनो हाने जे तहा चो त अगते गाल्हाय त मा शुरू तो चा रखो रखल चाहिए ऐ जे तहा चो त फकीर जो भी हक आराम करन त पो छो तमा वमा अलैना लैलल बलाग मुबीन जीवा थोड़ो गाल्हायो त सही सही सुभान ॾिसो नेक माण्हू जी बात मां केडी नेक ॻाल्हि सुठन माण्हू जी ज़ुबान मां केडी सुठियूं ॻाल्हियूं निकिरनि मुंहिंजा दोस्तो अल्लाह ताला तव्हां खे विख विख जो अजर मुझो करीम रब कदो त जेके दिल में तमन्नाऊं खणी आया हो मुझे दिल पर हुसैन जे सदके मुझो रब ताजो सभई दिल जो उम्मीदूं पूरियूं फरमाईंदो जन दोस्तन एडो सुणो इंतजाम कयो आहे इन कोठी खोखर जे अंदर ख़ुसूसन साजे सैमिया गुलाम रसूल साईं रसूल बख्श चन्ना साहब जो मेहनतूं कावशो एतरन दोस्तन जो अचण यार नालो वठंदे मुखे तकलीफ नथी थे नालो वठी छडी इन ज़ाहिद जो कोशिश मत के हेदे खेलण में एतरो बंदो कराइण में इन फकीर जो कोशिश है अल्लाह ताला उनके खुश रखो जेके आया हो खुदा तवा सभनी के आबाद कंदो इंशाअल्लाह ताला मुके उम्मीद थो रखो जल्द तैयारी कंदो मुझे मुर्शिद सोहना सोहनी जे साजाने उर्स मुबारक जी देर काने का अख छिंब जी गाला 15 ई 16 मुझे दोस्तों मुझे महबूब मुर्शिद करीम हजरत पीर मिठा सही जो रहमतुल्लाह तआला अलैहि जे नजर जे नवाजिल मुझे सोना सही जे मुझे सोना सही रहमतुल्लाह अलैहि जी जात जेका पीर मिठा सही जा आशिक होया दुनिया के खबर त आशिक भी केड़ा होया सिर्फ एकड़ी गाल कया ओ दी याद कयो ओ दी याद कयो सिंध वारा मुसलमानो जरे पीर मिठा सही जन प्या उन सा सिंध को छडे दे पियो
हुन सा पंजाब वापस वेंदे पे हो सोना साईं मुझे दिल पर हुआ जेको हथड़ा बजो ज़ारो कतार रोई रहियो आ ओ मुंजा पीर मिठा सा को न छडे वनी ओ मुंजा पीर मिठा सा के न छडे वनी सोना साईं फरमाइंदा त पीर मिठा जो सा वजो था पीर मिठा लाड़ कारे जे ट्रेन ते चढ़ी वेठा सोना साईं चुपड़ी करे वजे के ट्रेन जानो सुनी जेके पुराना खलीफा ने पुछी दिसो पटड़ी ते सोना साईं सुमी रहा तही जरे मुजा महबूब हो जता ये ट्रेन सा के पैसा करे ड्राइवर कोशिश कंदो रहो ट्रेन हलण का जवाब दई छडियो आखिर ड्राइवर चयो ट्रेन में खराबी कोने का मगर हले नथी यकीन सा चवा तो त को राज दिसो त सो कामिल वली को न बैठो पोइ ते ॾिठो हा सुणो महबूब पीर मिठा साईं जंहिंजे लाइ दुनिया खे ख़बर हक़ पीर मिठा तुंहिंजा तीर तिखा ड्राइवर चयो हलो आयो सोना ट्रेन में काई खराबी कोने इजाजत ॾियोस त हले न पीर मिठा साईं निहारे मुर्गी फरमायो असां त इजाजत ॾेंदे पे हुन पर अॻियां मस्त सुता पे ओ इजाजत ॾेवे त असां हलूं न सभिनी जो तवज्जो थियो तो केड़े मस्त जी गाल थी हले पीर मिठा फरमायो जुलो लहो हेच पहाड़ लता अचे फरमायो ए में अल्लाह बख्श हुन उठो सा कोन पे वेंदो असा वापस पे हलते उन पीर मिठा जे नजर जे नवाज़िल मुझे हजरत सोना साईं रहमतुल्लाह तआला अलैह जो सालियानो उर्स मुबारक जिल्लो नौशरो फिरोज दरबार अल्लाह आबाद कंडियारो शहर के अंदर 15 16 रबीउल अव्वल 24 25 नवंबर ते यार एक दफो अच जाए मुझे यार सजन यार जो दीदार दिख जाए खुदा जो कसम वापसी में पाणी चंदे तो जेको सजना वाकई हो सजणन जो भी जेको सजना वो सजणन जो भी मुझो मुर्शिद सुनो सजनवा हाय मुझो साईं सुनो सजनवा ओ जेको सजणन जो भी सजना ओ जेको सजणन जो भी सजना मुझो मुर्शिद सुनो सजनवा ओ मुझो मुर्शिद साईं सजनवा ओ जेको सजणन जो भी सजनवा एकड़ो मिसरो सिर्फ जे शैतान छडिया भुलाए बैठो रब सा तन के मिलाए जे शैतान छडिया भुलाए बैठो रब सा तन के मिलाए ओ बैठो रब सा तन के मिलाए खोलियो इश्क जो सुने पतनवा खोलियो इश्क जो सुने पतनवा ओहो सजणन जो भी सजणवा ओ जेको सजणन जो भी सजणवा वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन जिंदगी रही वरी मदीने वाले साईं जो शान पिया गाईंदासीं इजाजत ॾियो था न सभई वोट घणा ई